अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां दिलेर सिंधी हिन वक़्तु मौजूदु आहियां नांगन चौरंगीअ ते। ऐं दोस्तों, हे साम्हूं ॾिसो था, इहो अथव ग्रीन बस स्टॉप। जेकी बस हलंदी आहे ग्रीन सरजानीअ खां वठी हलंदी आहे निमाइश ताईं, यानी क़ाइदे आज़म जी मज़ार ताईं हलंदी आहे हितां। हे दोस्तों, हेठां हिन जी टिकट मिलंदी आहे ऐं इहे मथे वञी गाॾीअ ते स्टॉप आहे हिन जो, जिते वेटिंग आहे, ऐं हुतां ई गाॾीअ ते चढ़णो पवंदो आहे। हे मथे जो रस्तो अथसि, लिफ्ट बि अथसि। पोइ ख़बर अथव पाकिस्तान आहे, लिफ्ट कॾहिं हलंदी आहे कॾहिं न हलंदी आहे। हेॾां ईअं मथे चढ़ी साम्हूं तव्हांखे नज़र ईंदो, इहो हिन जो वेटिंग हॉल आहे। परियां जेको आहे बस ईंदी त हिते ई साम्हूं आहे न, इहा जेकी गेट, हिते वेटिंग आहे। मां ईअं वीडियो भरण जे हिसाब सां आयुमि, न त हेॾे अंदरि तव्हांखे ॾेखारियां हा। इहो सरजानी ॾांहुं ही रस्तो ईंदो अथव दोस्तो, सरजानी टाउन ॾांहुं। किथे बि लहंदो 55 रुपया टिकट आहे हिन जी। हीअ बस आई अथव, 5-10 मिंटनि में गाॾियूं पयूं ईंदियूं आहिनि। हे अथव दोस्तो हिन जो इहो विचारो हिसो, हितां गाॾी आहे, हिन जो स्टॉप आहे, हिते अचे बीहंदी। केर बि अगरि निमाइश खां क़ाइदे आज़म जी मज़ार खां चढ़ंदो सरजानीअ ताईं, हिन जी टिकट इहा ई अथव 55 रुपया दोस्तो। सुकून वारो सफ़र अथव, बिल्कुलु AC वारी गाॾी। स्टॉप हुते हुते न आहिनि हिन जा।